गढ़ी यासीन में हथियारबंदनि हथां क़त्ल थियल नौजवान जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ साइंडिनो कलोड़ में 20 ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां क़त्ल थियल समंदर उर्फ़ ग़ुलाम रसूल महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मक़तूल जी अमड़ भागुल ख़ातून ऐं संदसि भाउ अनवर अली मासूम ॿारनि समेत एहतिजाज कयो। उन मौक़े ते मसामात भागुल दाईंदे चयो त जवाबदार एहसान कुर्बान अब्दुल गनी ऐं ॿियनि मुंहिंजे पुट खे बेगुनाह क़त्ल कयो आहे, जॾहिं त नबी शाह वगण थाणे जी पुलिस क़त्ल में मुलविस हिकु जवाबदार कुर्बान सनानीअ खे गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं त ॿियनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण खां लवाए रही आहे ऐं जवाबदार असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। 20 ॾींहं गुज़री चुको आहे। पुलिस हिन महिल ताईं कुझु बि क़दम न आहे खयो। IG DIG खे असांजी अपील आहे, SP शिकारपुर वारे खे बि अपील आहे त जवाबदार गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। 4 जवाबदारनि नामी नेट आहिनि, सो इन्हनि मां असांखा पुलिस पैसा वठी ख़ामोश थी वेही रही आहे। बराए महिरबानी असां सां इंसाफ़ कयो वञे। एहतिजाज कंदड़नि IG सिंध ऐं SSP शिकारपुर खां मुतालबो कयो त कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।